नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे भेरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भेरिया सिटी भरिसां दाली शहर जे सहतो मौला जी रवासण पोरियत दाइमा लाखो जे घरवारी जे पेर में शुगर फट थियण सबबि हिकु पेर खां माज़ूर थी वई आहे। गुरबत सबबि इलाज कराइण खां लाचार। हिन सिलसिले में पोरियत दाइम लाखो ॿुधायो त मुंहिंजी घरवारी खे कुझु साल अॻु फाले जी बीमारी थी हुई, जंहिंजो मां इलाज कराए न सघियो हुउसि त वरी संदुसि पेर में शुगर फट थी पिया आहिनि, जंहिं सबबि मुंहिंजी घरवारी माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। हिन वधीक ॿुधायो त डॉक्टरनि जो चवणु आहे त मुंहिंजी घरवारी जो हिकु पेर ज़ख़्म सबबि मुकमल कटिजी वेंदो, पर मां लाचार ऐं मजबूर ऐं मिसकीन आहियां। रोड्स खाते में पटेवाली कंदो हुयुसि, जितां रिटायर थी पंहिंजो अलतल घरवारी जे इलाज ते ख़र्च कयो आहे। हिन पोरियत बस वारनि खां घुर कई आहे त फी शबील अल्लाह संदुसि घरवारी जो इलाज कराए वञे त जीअं हू हिन अज़ायत वारी ज़िंदगी मां निकिरी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।